समारोह शाख उस्ताद मोहम्मद इब्राहिम मरी पंहिंजे सर्विस पूरी करे रिटायर थी वियो। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल समारोह मोरे में अलविदाई तकरीब मुनक़द करे खेसि शानदार भेटा पेश कई वई। रिपोर्ट मूजिब सिंधड़ी तालके जो नाले वारो प्राइमरी उस्ताद मोहम्मद इब्राहिम मरी ज़िंदगी जा 60 साल पूरा करे रिटायर थी वियो। संदसि मान में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल समारोह मोरी में एक शानदार अलविदाई तकरीब रखी वई, जंहिंमें स्कूली ॿारड़नि पारां नज़म गीत ॿुधाए तकरीरूं करे बहितरीन कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो कयो वियो ऐं रिटायर थींदड़ उस्ताद मोहम्मद इब्राहिम मरीअ ते गुल निछावर कया। तकरीब के तालका एजुकेशन ऑफिसर सिंधड़ी अमीर बख्श पंवर, तालीमी माहिर ऐं गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल हिंगोरनो जे प्रिंसिपल ग़ुलाम फारूक बिरोही, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल समारोह मोरे जे अॻूणे हेड टीचर बरकत अली शर, अदीब ऐं लेखक अकबर एस मंगरियो, समीउल्ला शर समेत ॿियनि ख़िताब कंदे उस्ताद इब्राहिम मरी जे कयल तालीमी ख़िदमतुनि खे साराहियो। इन मौक़े ते तालका एजुकेशन ऑफिसर अमीर बख्श पंवर कुझु स्कूली शागिर्दनि खे हेड बॉय जा स्लेश बेल्ट पिणु विरहाया, जॾहिं त तकरीब जे आख़िर में आयल मोअज़्ज़िज़िन पारां रिटायर थींदड़ उस्ताद मोहम्मद इब्राहिम मरी खे अजरक ऐं गुलनि जा हार पाराए विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।